बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजे महफ़िल में ॿ शाइर बि आहिनि असीं चाहींदासीं की ख़िदमत में ऐं सबक़ अवल मोहम्मद मुश्ताक पालारी साहब जी गुज़ारिश कंदुसि पाण अचनि। हण भाला विड़ भाकरे आली ढाल वडा मथा तेख दरार मार तमदार थे मतो आही मच्छ तुला तो तूना हणी तोजा भाई अंश ते पानी पुना निहड़ा निहायत मोहतरम मल चंगे साहब असा मौलवी डॉक्टर अनवर साहब हाजी रमजान बालानी साहब ऐं मौलवी के बनेगा डगुमल साहब के साल रमजान हम उठो को इनकलाब आण जे जित तहलीम आम जाम थे जित सोच ते न लगाम हुजे जित कोन कंहिंजो गुलाम हुजे जित वडेर कोन निज़ाम हुजे जित ज़ालिम जो न नाम हुजे जित पंहिंजी गंदी ऐं गाम हुजे उठो को इनकलाब आण जे उठो को इनकलाब आण जे जित जबल पत्थर जंग कजन जित रेती बजरी रोज कजन जित तेल गैस ऐं तर वजन जिस गैस घेड़ ऐं घर वजन जित भोतार पंहिंजा बब भरन जित माण्हू मुंहिंजा बुख मरन उठो इनकलाब को आण जे उठो को इनकलाब आण जे जित 20 दफ़ा वोट ॾिना जिन 20 दफ़ा वोट ॾिना तोखे काहे वॼाए ॻोठ ॾिना तिन खे माता विकिणी तो मोट ॾिनी तो ख़ैरात ऐं खोट ॾिनी तो धारनि खे छूट ॾिनी उथो इनकलाब को आण जे